सिंधी ज़फ़र जो पैदाइशी नालो गुल हसन हो। पाण मंजूर हुसैन लगारी जे घर में 15 मई 1969 ईस्वीअ में मोरो वेझो ॻोठ बजराणी लगारीअ में जनम वरितो। प्राइमरी तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल शादी खान डिलू मोरो, मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल मोरो ऐं इंटरमीडिएट 1988 में गवर्नमेंट मेहरान डिग्री कॉलेज मोरो मां हासिल कई। पाण ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम मां 1997 में प्लांट ब्रीडिंग एंड जेनेटिक्स में MSc कयई। ज़फ़र 22 फरवरी 1993 में पसंद जी शादी कई, जंहिंमां 2 न्याणियुनि काइनात ऐं ख़ुशी जो जनम थियो। यूनिवर्सिटी जी तइलीम पूरी करण खां पोइ कुझु वक़्तु नौकरीअ लाइ कोशिश कई, जेका सिफारिश ऐं ॻरी रिश्वत सबबु न मिली सघी। 10 अक्टूबर 1998 में अपोलो चिल्ड्रन नाले स्कूल खोलियई। उन दौर में प्राइवेट स्कूलनि जो रुझान घटि हुजण बावजूदि महदूद फीस रखियई ऐं कुझु ॿारनि खे मुफ़्त दाख़िला पिणु ॾिनई। ज़फ़र बेबाक ऐं खरो लेखक हो। संदसि कहाणियुनि जो किरदारु हमेशह मायूस ऐं परेशान नज़र आयो। उन खां अलावा फेसबुक जी लिखड़ियुनि मां सिंध जे मुआशरे जी ख़ूब अकासी थियल आहे। उन सिंध जे मज़लूम ऐं महकूम अवाम, क़ौमी ग़ुलामीअ, साम्राजी ॾाढ, पीर परस्ती, मज़हबी इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ बेबाक थी लिखियो। ज़फ़र सिंधी अदब जी तरक़ीअ जे हवाले सां मुनफ़रिद कमु कयो। हुन लिखण जी शुरूआति 1995 खां कई। संदसि पहिरीं कहाणी जर में सिपूं जीअं इबरत मैगज़ीन में छपी। संदसि 19 कहाणियुनि जो मजमूओ बुआ मां निकितल माण्हू अगस्त 2000 ईस्वी में शाया थियो। उन खां अलावा संदसि तर्जुमो कयल 5 किताब पिणु छपिया, जिन में जदीद साइंस हाल ऐं मुस्तक़बिल आइज़ैक एसिमोव जून 2005 में शाया थियो। साइंस ऐं समाज डॉक्टर सरेव प्रसाद गुप्ता, जेको सेप्टेंबर 2005 ईस्वीअ में शाया थियो। यादगार शख़्सियतूं जवाहरलाल नेहरू, जेको जनवरी 2006 ईस्वीअ में शाया थियो। सुकरात कोरा मैसन सेप्टेंबर 2004 ईस्वी में ऐं सिगमेंट फ्राइड तोरा केनाकाज़ी मार्च 2005 में सिंधी सातगर हैदराबाद तरफ़ां छपराया विया। उन खां अलावा संदसि 17 कहाणियूं जेकी वेबसाइट ते मौजूदु आहिनि ऐं कुझु तर्जुमो कयल किताब अणछपियल सूरत में मौजूदु आहिनि। ज़फ़र फरवरी 2002 में इंटरनेट जी दुनिया में वेबसाइट ज़रिए सिंधियाना नाले सां पहिरीं ऑनलाइन सिंधी मैगज़ीन जो बुनियादु विधो, जंहिंमें कहाणियूं, शाइरी, मज़मून ऐं ॿियो मवाद ईमेल ज़रिए सहेड़े गॾु कंदो हो। उन वक़्तु GS सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी जिस कम जी पहिरीं वेबसाइट पिणु ज़फ़र खां तयारु कराई, जंहिं ते पिणु कुझु वक़्तु कमु कयाई। ज़फ़र नंढे हूंदे खां ई सियासत में पेर पातो। पाण प्राइमरीअ में ई लतीफ़ संगत मोरो जो सदर रहियो। मेहरान डिग्री कॉलेज मोरो में जसाफ जो जनरल सेक्रेटरी ऐं यूनिवर्सिटीअ में GS सिंध तरक्की पसंद स्टूडेंट फेडरेशन जो ज़िले उहिदेदार रहियो। ज़फ़र रहबर सिंध साईं GM सैद जे फ़िक्र जो नज़रियाती प्रचारक हो। पाण सिंधी समाज जी मौजूदा हालतुनि खां चङी रीत वाक़िफ़ हो। खेसि सिंध जी क़ौमी ग़ुलामी जो हल सिर्फ़ु रहबर सिंध साईं GM सैद जे फ़िक्र ऐं नज़रिए यानी सिंधु देश जी आज़ादीअ में ई मुमकिन नज़र अची रहियो हो। पाण सैयद जे फ़िक्र खे आम करण लाइ साईं जा किताब वेबसाइटुनि ते रखियई ऐं सोशल मीडिया ते रहबर जे नज़रिए जी तबलीग पिणु वॾी बहादुरीअ सां कई। ज़फ़र समाजी राब्तनि वारी वेबसाइट यानी यूट्यूब ऐं फेसबुक खे नज़र में रखंदे 22 नवंबर 2010 ईस्वीअ ते मोखी मीडिया नाले नेटवर्क जोड़ियो। तंहिंखां पोइ फेसबुक ऐं यूट्यूब ते मोखी मीडिया नाले अकाउंट जोड़ियो। इलेक्ट्रॉनिक तरफ़ां नज़रअंदाज़ कयल मवाद खे दुनिया ताईं पहुचाइण जो इरादो कयो, जंहिं जे ज़रिए शहीद बशीर ख़ान कुरैशीअ खां तारीख़ी इंटरव्यू वरितो
उन सां गॾु हिन सियासी, समाजी ऐं ॿियनि मौज़ुनि मुतलिक़ मवाद बि रखियो। ज़फ़र मौखी मीडिया ज़रिए सिंधी समाज जा उहे पासा निर्वार करण पिए चाहिया जिन खे ख़ानगी तोड़े सरकारी चैनल्स नज़रअंदाज़ करे रहिया हुआ। साल 2014 में हिन मौखी मीडिया नेटवर्क महिराण सिंधी जे हवाले कयो। ज़फ़र सिंध में वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी, हिंदू नियाणियुनि जी अगवा करणु, ज़िंदा साड़ण, मंदरनि ते हमला, ज़बरदस्ती मज़हब तब्दील करणु ऐं क़त्ल जे वाक़िअनि खे सोशल मीडिया ते वॾी बहादुरी ऐं बेबाकीअ सां लिखियो। मियां मिठू रियासती आशीर्वाद सां जॾहिं रिंकल कुमारी खे ज़ोरी अगवा कराए मज़हब मटरायो त उन वक़्तु ज़फ़र बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदे सोशल मीडिया जी मदद सां सॼी सिंध अंदरि एहतिजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो ऐं ज़फ़र पाण प्रेस क्लब मोरो अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करायो। ज़फ़र इंटरनेट जी दुनिया में काफ़ी अरसो कमु करण ऐं तजुर्बे खां पोइ ऑनलाइन वेबसाइट डोमेन खपाइण जो कमु कयो ऐं यूट्यूब ते डॉक्यूमेंट्री ऐं ॿिया वीडियोस ठाहे सिंधी विलाग नाले चैनल ते अपलोड कया। 3 जुलाई 2020 ईस्वी ते इंटरनेट जी दुनिया में ॿीहर ऑनलाइन मैगज़ीन मौखी टाइम्स नाले वेबसाइट जोड़ी, जंहिंमें हिन तहरीरी ख़बरूं, मज़मून, तर्जुमा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते मवाद रखियो। हिन मौखी टाइम्स मैगज़ीन जी ॿोली उर्दू ज़बान में रखी त जीअं सिंध जे मसइलनि जो आवाज़ दुनिया ताईं पहुचाए सघिजे। 5 डिसंबर 2021 ते संदसि तबियत तमामु घणी ख़राब थी पई, जंहिं सबबु खेसि लम्स इस्पताल ॼामशोर में दाख़िल कयो वियो, जिते ॿिए ॾींहुं कोरोना जी टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ 8 डिसंबर 2021 ते हमेशह लाइ मुंहं में अबदी आरामी थी।